सिंधु सभ्यता जे वारसनि जी ॿोली ऐं लपी जे हवाले सां आउं रुख सिंधी अवां सां मुख़ातिब आहियां। सिंधु माथिरी जी तहज़ीब जी ॿोली ऐं स्क्रिप्ट जे हवाले सां ही पंहिंजे लेक्चर सीरीज़ जी ॿी कड़ी आहे। त दोस्तो, सिंधु सभ्यता जे वारसनि जी ॿोलीअ बाबति लिसानी माहिरनि में वॾा इख़्तिलाफ़ मौजूदु आहिनि। इन जो वॾो सबबु मोहनजो दड़ो समेत ॿियनि क़दीम आसारनि मां मिलियल लिखतुनि जो पढ़िजी न सघणु आहे। सिंधु माथिरी जा माण्हू वॾनि दस्तावेज़नि लाइ फराहा, चमड़े ऐं कपिड़े जा टुकड़ा ऐं काठ जूं तख़्तियूं कमु आणींदा हुआ, जेकी वक़्तु गुज़रण सां ॻरी सड़ी ऐं मिटीअ में मिली विया। इन करे इन दौर जे ॿोली ऐं लिखत बाबति इंतिहाई घटि शाबतियूं मिलियूं आहिनि। जेके बि मोहरूं ऐं ॿोली बाबति ॿियूं शहादतूं मिलियूं आहिनि से इंतिहाई घटि ऐं अणपूरियूं आहिनि। के तख़्तियूं ऐं मोहरूं भॼी पुरज़ा थी वियूं आहिनि त किन ते वरी हिकु अधु अखर मस लिखियल मिलियो आहे। कुझु माहिरनि इहा बि दावा कई आहे त सिंधु माथिरी जे क़दीम आसारनि मां मिलियल लिखतुनि जा नमूना असल में का बि लिखत या ॿोली न आहे, पर इहे महज़ कुझु ग़ैर लिसानी निशानियूं आहिनि। इन्हनि माहिरनि में रिचर्ड स्प्रोट, माइकल विट्ज़ल ऐं स्टीव फार्मर शामिल आहिनि, जिन मुर्गो इन ॻाल्हि खां इनकार करे छॾियो त सिंधु सभ्यता जे वारसनि वटि को लिखत जो निज़ाम मौजूदु हो। संदन दावा मुताबिक़ सिंधु माथिरी जा माण्हू अणपढ़ियल हुया। हिननि वटि लिखत जो को बि निज़ाम मौजूदु न हो। संदन चवण मूजिबि इन करे हाणे सिंधु सभ्यता जे वारसनि जे इन निशानियुनि लिख खे रस्मुल ख़त करार ॾियणु बंदि करणु घुरिजे। हिननि माहिरनि मूजिबि सिंधु माथिरी जे क़दीम आसारनि मां मिलियल निशानियूं महज़ किन मज़हबी, सियासी ऐं समाजी अमलनि में अहम किरदारु अदा करण लाइ हुयूं, जिन जो कंहिं लिसानी कार्ज या ॿोली या यादगिरी सां को बि लाॻापो न हुयो। हिननि माहिरनि जे मूजिबि सिंधु लिखत जा के बि डिघा मतन न मिलिया आहिनि। उन करे मिलियल निशान कंहिं रस्मुल ख़त जी नुमाइंदगी नथा कनि। संदन चवणु आहे त हाणे इन मफ़रूज़ खे रद्द करणु घुरिजे त दुनिया जी पहिरीं अल्फ़ाबेट सिंधु माथिरी में ईजाद थी। क़दीम लिखतुनि ते अभ्यास कंदड़ हिकु नाम्यारे माहिर आस्को परपोला, स्टीव फार्मर, रिचर्ड स्प्रोट ऐं माइकल विट्ज़ल जे इन थियोरी खे रद्द करे छॾियो आहे त सिंधु माथिरी जे रहवासियुनि वटि लिखत जो को निज़ाम मौजूदु न हुयो। संदन चवणु आहे त आउं उन राय जो आहियां त सिंधु सभ्यता जे वारसनि वटि लिखत जो हिकु निज़ाम मौजूदु हुयो। महज़ नंढियुनि तहरीरुनि मिलण जे आधार ते उन्हनि खे लिखत जो दर्जो न ॾियणु कंहिं बि तरह अकुली दलील न आहे। जेतोणीकि सिंधु मतन सरासरी ब्रेग में 5 निशानियुनि ते मुश्तमिल आहे, इहा खूबी नंढड़नि इस्मनि वारनि फ़िक्रनि जे इज़हार लाइ काफ़ी आहे। असां महज़ मोहरनि ऐं ॿियनि महफ़ूज़ थियल शयुनि ते मुकमिल जुमिलनि जी तवक़ो करे नथा सघूं। पोइ बि लेख इस्मी फ़िक्रा ॿोलीअ ते बीठल रस्मुल ख़त जी साख भरीनि था। संदसि मूजिबि मिस्री रस्मुल ख़त बि नंढनि निशाननि ते मुश्तमिल हुई। उन्हनि में अक्सर करे 2 या 3 निशानियूं हुयूं, जंहिंखे रस्मुल ख़त जो रुतबो मिलियो। आस्को परपोला, स्टीव फार्मर, रिचर्ड स्प्रोट ऐं माइकल विट्ज़ल जे सिंधु माथिरी जे क़दीम आसारनि मां लिखण जो सामान, बुरश, कलम वग़ैरह न मिलण खे बुनियादु बणाए सिंधु लिखत खां इनकार करण वारे ख़्याल खे रद्द कंदे चयो आहे त इहे शयूं मुमकिन आहे त मौजूदु रहियूं हुजनि जेकी बाद में ॻरी सड़ी फना थी वई हुजनि। हड़ापा में मिलियल थांवनि ते चिटियल सिंधु मतन मां असांखे ख़बर पवे थी त सिंधु लोक लिखण लाइ बुरश इस्तेमालु कंदा हुआ। सरको ॾाॾा
सरकोट टाडा मां ऐं बालाकोट मां मिलियल चूड़ियुनि ऐं ॿिए सामान मां बि बुरुश इस्तेमालु थियण जूं शाहिदियूं मिलनि थियूं, जेकी बुरुश बाद में महफ़ूज़ न रहिया हूंदा। इहो कीअं थो थी सघे त मेसोपोटेमिया जहिड़ी पढ़ियल लिखियल तहज़ीब सां लह विचण में रहंदड़ सिंधूअ जे वापारियुनि ऐं शाहूकार तबिके पंहिंजो को लिखत जो निज़ाम न जोड़ियो हुजे। माहिर इन राय जा आहिनि त सिंधू माथिरी जे रहवासियुनि ज़रूरु डिघियूं तहरीरूं लिखियूं हूंदियूं, जेकी कपिड़े चमड़े ऐं किन अहिड़ियुनि ॿियनि शयुनि ते लिखियूं वयूं हूंदियूं जेकी महफ़ूज़ रही न सघियूं आहिनि। सिर्फ़ु इहे लिखतूं ई महफ़ूज़ रही सघियूं आहिनि जेके मुहरनि ऐं ठिकर जे थांवनि ते मौजूदु हुयूं। आस्कोपारपोला मूजिबि सिंधू लिखत जूं निशानियूं फ़क़ति कंहिं हिक क़दीम माॻ मां न मिलियूं आहिनि, पर इहे वसी एराज़ीअ ते फैलियल मिलियूं आहिनि ऐं इहे निशानियूं सिंधू सभ्यता जे केतिरनि ई माॻनि ते मिलियूं आहिनि। इन्हनि लिखतुनि में हिकु जहिड़ाई मौजूदु आहे। इन मां साबित थिए थो त इन्हनि निशानियुनि में को मफ़हूम ऐं माना हूंदी। इन्हनि लिखतुनि खे इस्तेमालु करे परे परे रहंदड़ माण्हू वापार या मुल्की निज़ाम लाइ इस्तेमालु कंदा हूंदा, जंहिंमां साबित थिए थो त सिंधू लिखत समूरी माथिरीअ में हिकु जहिड़ी राइज हुई। जेकॾहिं इहे लिखत जूं निशानियूं न हुयूं त इहो कीअं थो थी सघे त मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा माण्हू हिक ई वक़्तु अहिड़ियूं निशानियूं इस्तेमालु कंदा हुजनि। मशहूरु आर्कियालॉजी माहिर मासिमो विडेल बि सिंधू माथिरी जे लिखत जे वजूद खां इनकार कंदड़ माहिरनि स्टीव फार्मर, रिचर्ड स्प्रोट ऐं माइकल विट्ज़ल जे इन थ्योरी खे रद्द कयो आहे। मासिमो विडेल मूजिबि फार्मर ऐं संदसि साथियुनि जो नज़रियो मफ़रूज़नि ऐं हवाई धुकनि ते बीठल आहे। हिन पंहिंजे तहक़ीक़ ज़रिए साबित कयो त सिंधू सभ्यता जे वारसनि वटि लिखत जो हिकु निज़ाम मौजूदु हुयो। स्टीव फार्मर, रिचर्ड स्प्रोट ऐं माइकल विट्ज़ल जे इन थ्योरीअ जो रद्द लिसानी माहिर महादेवन तहक़ीक़ ज़रिए ॾिनो ऐं संदन इन दलील खे रद्द कयो आहे त सिंधू माथिरी जा माण्हू अणपढ़ियल हुआ या लिखणु न ॼाणंदा हुआ। महादेवन सिंधू लिखत बाबति फार्मर ऐं संदसि साथियुनि जो इन बहस खे हिकु अजायो ऐं बेबुनियाद बहस करार ॾिनो आहे। महादेवन इन मामले ते पंहिंजे जवाबी मकाले में चवे थो त क़दीम आसारनि ऐं लिसानियात जा तमामु मज़बूत सबूत अहिड़ा मौजूदु आहिनि जेके ॾेखारे सघजनि था त सिंधू रस्मुल ख़त हिकु तहरीरी सिरिश्तो आहे जंहिंमें हिकु ॿोली मौजूदु आहे। मोहनजोदड़े जे खोटाई बैदि क़दीम आसारनि जे मुख़्तलिफ़ माहिरनि उतां मिलियल लिखतुनि खे पढ़ण या सम्झण खां अॻु ई मफ़रूज़े तहत सिंधी ॿोली जो वास्तो मुख़्तलिफ़ ॿोलियुनि या उन्हनि जे शाख़ुनि सां मनसूब करे छॾियो, जंहिंजो को बि इल्मी ऐं अकुली जवाज़ मौजूदु न हुयो। इन मौज़ू ते पाण ईंदड़ लेक्चर में तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं। महिरबानी।